जी तबियत क्या है? न भाभी, सेठ जी तबियत ठीक काने। मंझंदि जो चङी भली मानी खाधऊं, तंहिंखां पोइ चवण लॻा त मूंखे दिल में सूर अची पियो आहे। मां त डरी वियुसि भाभी। डॉक्टर छा था चवनि? वसियत हिननि खे मुंहिंजी तबियत खां वधीक वसियत जी चिंता आहे। वसियत अरे सेठ साहब, छा त तव्हांजी एक्टिंग आहे सेठ साहब, तव्हां लॻा रहो। आराम सां टीवी ॾिसण में कोन था ॾियनि। हलो केर? अरे रमेश पुट, कीअं आई पुट? सभु ठीकु आहे न? हाँ हाँ, असां सभु मज़े में आहियूं। सूमर ॾींहुं अची रहियो आहीं? इहा त ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि ॿुधाए पुट। अॼु 1 साल थियो आहे तोखे ॾिठे। मोहिनी त ॾाढो ख़ुशि थींदी। बस अचण में ई हूंदी। कंप्यूटर क्लासेस ते वई आहे। हाँ, कंप्यूटर सिखंदी आहे। रोज़ शाम जो 2 कलाक। अचे त चवांसि थो तोखे फोन करे ॻाल्हाईंदी। हाँ हाँ, चङो पुट, चङो चङो, फोन रखां थो। हाँ हाँ, ठीकु आहे। अची वई हींअर जा रमेश जो फोन आयो हो। चयईं त सूमर ॾींहुं अची रहियो आहे। तूं हाणे जो हाणे हुनखे फोन कर। मूं हुनखे ॿुधायो त तूं कंप्यूटर क्लासेस ते वई आई ऐं इहो बि चयोमांसि जीअं ई तूं ईंदीअ मां तोखे फोन करण लाइ चवंदुसि। करिस फोन करिस। कयांसि थी न बाबा, पर मानीअ खां पोइ अॻे ई देरि थी वई आहे न। अरे पर मज़ो अची वियो। मोहिनी, तू हुनखे फोन कंदी न त फ्लाइट जो टाइम ज़रूर पुछजांसि। अरे मां त हुनखां पुछण ई विसरी वियुसि। अॼु मां बेहद ख़ुशि आहियां। ऐं ख़ुशीअ में तव्हां मानी बि ठीक सां न खाधी आहे। अरे न, मूं मानी पेट भरे खाधी आहे भाई। फोन करियांसि थी मां हिननि खे, तव्हांजे लाइ कुझु वठी अचण लाइ चवांसि। न, मूंखे कुझु न घुर्जे। हू अची वञे मुंहिंजे लाइ ओतिरो ई काफ़ी आहे। अरे मूंखे त इन ॻाल्हि जो बि हमेशह दुख रहंदो आहे त मुंहिंजे करे तव्हां ॿई अलॻि रहिया पिया आहियो। त छा तव्हांखे अकेलो छॾे ॾियूं बाबा? मूंखे यादि आहे पुट, मूंखे हार्ट अटैक थियो हो। मुंहिंजी बाईपास सर्जरी कराई वई हुई। लाजवंती बि अचानक असांखे छॾे अगमदेस ॾांहुं रवानी थी वई हुई। इहो असां सभिनी लाइ हिकु तमामु वॾो सदमो हो। बाबा, मूं फ़ैसिलो कयो आहे त मां अमेरिका कोन वेंदसि। जेसिताईं तव्हांजी तबियत पूरी तरह ठीकु नथी थी वञे, हिते ई रहंदसि। न पुट, मुंहिंजे करे तूं छो? कुझु बि न बाबा, मां तव्हांखे हिन हालत में छॾे न वेंदसि। पर पुट, बाबा भुलिजी विया तव्हां? तव्हां ई चवंदा हुआ न त मां तव्हांजी नुंहुं न थी आहियां। हिकु धीअ पंहिंजे पीउ खे हिन हालत में छॾे कीअं वेंदी?
शले सदाई खुश रही पुट। चङो बाबा हाणे हली सुम्हो देर थी वई आहे। अरे हाणे निंड वरी किथां ईंदी? हाणे त इन ॻाल्हि जो इंतज़ार आहे त कॾहिं थो रमेश हिते पहुचे। मां त मोहिनीअ खे बि वठी अचण वारो हुउसि, पर हुन चयो त उहो तो लाइ मानी ठाहींदी। बिह पटाटा ऐं भुॻा चांवर ठाहे रही आहे। तोखे वणंदा आहिनि न? हाँ बाबा, पर मम्मीअ जे हथ जा। मोहिनी बि त माणे खां सिखियल आहे। ॾाढो जसु अथसि हथ में। ॾाढो सवादी खाधो ठाहींदी आहे। मूं किथे चयो त हुनजो खाधो सुठो न हूंदो आहे। अरे मां त सोचींदो आहियां त तो अॻे जन्म में ज़रूर के सुठा कम कया हूंदा जो अहिड़ी ज़ाल मिली अथई। सुलछणी, सुहिणी, सुशील, सॼो साल मुंहिंजो ख़्यालु ईअं रखियो अथई ॼण मुंहिंजी नुंहुं न मुंहिंजी सॻी धीअ हुई। अरे बस बस पुट, अञा घणो खाराईंदी आहे? तव्हां खाओ किथे था बाबा? बस ॻाल्हियुनि में पूरा लॻा पिया आहियो। रमेश हिकु ॻाल्हि त ॿुधाए, तूं अचानक हीअं आयो कीअं आई? तव्हांखे वठण। छा? हाँ बाबा, हाणे घणो थियो। बस हाणे तव्हां हलो, न्यूयॉर्क हली रहो। हाँ उहो त ठीकु आहे, पर पोइ हिन घर जो छा कबो? करणो छा आहे बाबा, विकिणी छॾींदासीं। पर इहो कीअं थो थी सघे? छो छो नथो थी सघे बाबा? मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त घर विकिणण जी कहिड़ी ज़रूरत आहे? पर बाबा घर रखे बि छा कबो? बाबा खे घर जी कॾहिं बि ज़रूरत पइजी थी सघे। बाबा खे हाणे हिन घर जी ज़रूरत कॾहिं बि न पवंदी। बाबा न्यूयॉर्क हलंदो त हमेशह लाइ हलंदो। पर बाबा पर कुझु न। हाणे मां बाबा खे हिन उमिरि में इंडिया में अकेलो न छॾींदुसि। पर तॾहिं बि मूंखे नथो लॻे त जल्दबाज़ीअ में घर विकिणण जी ज़रूरत आहे। अरे ठीकु आहे भाई, इन ॻाल्हि ते हाणे बहस करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? पोइ ॿई मथो हणंदासीं। रमेश हिकु ॻाल्हि त ॿुधाए, तुंहिंजो बिज़नेस कीअं पियो हले? एवरीथिंग इज फाइन बाबा। एक्सक्यूज मी। Yes, I'll manage somehow. Yeah, it will take some time. You don't worry, everything will be all right. Okay, I'll call you later. ॻाल्हि छा आहे? Nothing you should worry about. हीउ अचानक तव्हांखे घर विकिणण जी कीअं सुझी? मोहिनी डिस, तू मूंखे इंट्रोगेट न कर। मां इंडिया सिर्फ़ घर विकिणण लाइ कोन आयो आहियां। मां बाबा खे पाण सां गॾु न्यूयॉर्क वठी वञण वारो आहियां। इन में को प्रॉब्लम कोन्हे, बट व्हाई शुड यू सेल द हाउस? Because I need money. पर तव्हां हाणे अञा बाबा खे चयो त तव्हांजो बिज़नेस ठीकु हली रहियो आहे? But come on, मोहिनी, मां ॾाढो थकल आहियां। हिन वक़्तु मां तोसां बहस नथो करणु चाहियां, असां पोइ ॻाल्हाईंदासीं। पर मोहिनी, मां तोखे हिकु रिक्वेस्ट करणु चाहींदुसि। बाबा जे साम्हूं हिन ॻाल्हि ते वधीक ज़ोर न ॾिजांइ। How long will take? अरे भाई, असांखे शादीअ में थोड़ी था हलूं। You're just going out for a dinner, baby. 2 minutes. Okay, get ready soon. I'll just take a shower and come, okay? Okay. Where have you been, darling? Trying to contact you since long. Meet me at Times Square in half an hour. Love you, G.
It was nice meeting you last night. Had a lovely time with you. Love you, Jay. Miss you a lot. Don't ever touch my cell phone again, okay? उल्टा चोर कोतवाल को डांटे मूंखे पहिरीं ही शक हो ज़रूर का न का ॻाल्हि आहे ऐं अॼु सभु सच साम्हूं अची वियो आहे कहिड़ो सच? रोज़ रोज़ बिज़नेस ट्रिप जे बहाने सां ॿाहिरि वञणु घर देर सां अचणु अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे मोहिनी. Am I a fool? Look, I can explain you, मोहिनी. सम्झाइण लाइ कुझु बि बाक़ी कोन्हे हेलो हाँ मम्मी ना मम्मी वो थोड़ा जुकाम हो आई एम हैप्पी मॉम ही इज वेरी नाइस मां सॼो न्यूयॉर्क ॾिसी वरितो मम्मा मूंखे रोज़ रमेश किथे न किथे ज़रूर घुमाइण वठी हलंदो आहे अकेली बिल्कुल न मॉम मां ॾाढी खुश आहियां आई एम वेरी हैप्पी ओके मॉम मां तव्हांखे पोइ फ़ोन करियां थी थोरो कमु आहे ओके ओके मॉम बाय मोहिनी, I'm sorry I'm late again. हिन में कहिड़ी नई ॻाल्हि आहे मानी खाईंदा न मां डिनर ॿाहिरां करे आयो आहियां. जूलिया सां Yes, तोखे को एतराज़? As if you care, Ramesh. मोहिनी, what's your problem? My problem is that I just don't exist for you, Ramesh. You ignore me like anything as if I don't exist. I have become invisible to you, Ramesh. इन में मुंहिंजो को बि कसूर कोन्हे. तो मुंहिंजो कसूर आहे मोहिनी, न तुंहिंजो कसूर आहे न मुंहिंजो. We both are just not made for each other. मेम साहब हैज कम. किथे वई हुई? मुंहिंजो मन थोड़ो ख़राब हो त ॿाहिरि घुमण वई हुअसि. Don't ever go without my permission. छो मां कैदी आहियां Don't argue with me. तव्हां भले जूलिया सां घुमो छा हिन करे मूंखे शादी करे हिते वठी आया आहियो ऐं मां
इनफ इज इनफ। पंहिंजी बकवास बंद करे मुंहिंजे लाइ कुछ खाइण लाइ खणी अच। मां तव्हांजी नौकराणी कोन आहियां। खाधो फ्रिज में रखियो आहे, खपेव त वञी खणी खाओ। Don't make me violent. कुछ तो करणो पवंदो। I have to find some solution now. I want you to sign this. ही छा आहे? Divorce papers. What? छा ही तव्हांजो आखिरी फ़ैसिलो आहे? रमेश, छा असीं पंहिंजी मैरिज खे बचाइण लाइ हिकु आखिरी कोशिश नथा करे सघूं? हाणे देर थी चुकी है। Please, Ramesh, try to understand. I really want to save this marriage, Ramesh. असां लाइ न सही त एटलीस्ट मॉम डैड लाइ रमेश। रमेश, असीं इंडिया में हली रहंदासीं। उते तव्हां नओं बिज़नेस था शुरू करे सघो। हूअं बि अमेरिका में लाइफ ईज़ी कोन्हे, पैसो कमाइण ॾाढो ॾुखियो आहे। इंडिया में मां तव्हांजी मदद कंदसि, पढ़ियल लिखियल आहियां। प्लीज़ रमेश, प्लीज़ अंडरस्टैंड। It's impossible, मोहिनी। रमेश, प्लीज़ ट्राई टू अंडरस्टैंड। असां लाइ न सही त एटलीस्ट मॉम डैड लाइ रमेश। रमेश, असीं इंडिया हली वापस रहंदासीं। उते हली नओं बिज़नेस शुरू था करे सघूं। मां तव्हांजी मदद कंदसि, पढ़ियल लिखियल आहियां। आई रियली बिलीव आई ऑनेस्ट यू। Stop living in denial, Mohini. Our marriage is over. That's it. Thanks, Julia. तर्स मोहिनी, I'm sorry. मां तोसां कुछ ॻाल्हाइण थो चाहियां। प्लीज। मोहिनी, मूंखे ख़बर है त तूं बाबा सां जाम अटैच्ड आहीं, पर आई एम लेफ्ट विथ नो ऑप्शन बट टू टेक हिम बैक विथ मी। बाबा के धोखे में रखी? मोहिनी, बाबा के हिन महिल सच ॿुधाइण जी मूं में हिम्मत कोन्हे। त मां थी बाबा के सच ॿुधायां? नो प्लीज। छो? तव्हांखे डप आहे त बाबा सच्चाई ॼाणे पंहिंजो फ़ैसिलो मटे छॾींदा? मोहिनी, तूं समझी छो नथी? छा नथी सम्झां? अचानक हिकु ॾींहुं तव्हांखे बाबा जी सिक लॻी आहे। तव्हांखे बाबा जा पैसा खपनि न? हाँ खपनि, पर गॾोगॾु मां बाबा लाइ बि जाम फ़िक्रमंद आहियां। ऐं हूअं बि असां सच हमेशह त बाबा खां लिकाए कोन सघंदासीं न। कॾहिं न कॾहिं त सच साम्हूं ईंदो बाबा जो। ऐं मां न्यूयॉर्क वञी बाबा खे पाण ई सभु ॿुधाईंदुसि। हाँ, जॾहिं हू हेल्पलेस थी चुका हूंदा ऐं तव्हांजी मोहताज थी चुका हूंदा, तॾहिं हू चाहे बि वापसि न अची सघंदा, छो त बंगलो तव्हां ऑलरेडी विकिणी चुका हूंदा। रमेश, तव्हां सोचो अगरि बाबा खे ख़बर पवंदी त असांजो तलाक थी चुको आहे त हुन ते छा गुज़रंदी? कम ऑन मोहिनी, बाबा ते मुंहिंजो बि हक़ आहे, मुंहिंजो पीउ आहे। ऐं मुंहिंजे लाइ पीउ खां बि वधीक आहे।
मोहिनी, I'll take good care of him. I promise, please. ऐं जॾहिं बाबा मुंहिंजे न्यूयॉर्क न हलण जो सबबु पुछंदा तॾहिं? बाबा खे हाणे असां एतिरो ई ॿुधाईंदासीं त तूं कुझु महीननि खां पोइ हुते ईंदीअ। कारण? मोहिनी, I'll come up with something. तूं बस मुंहिंजी हाँ में हाँ मिलाइजांइ। I beg of you. त पहिरीं खां ई तव्हां सभु सोचे आया आहियो। बाय द वे, तव्हां जूलिया खां बाबा जे लाइ परमिशन वरिती आहे? Yeah, she has no problem. हुआ तयार आहे। हुआ भी कुझु वक़्तु हुआ अलॻि ई रहंदी। बाबा खे हक़ीक़त ॿुधाइण खां पोइ मां हुनखे घर वठी ईंदुसि। मूंखे नथो लॻे तव्हां ठीकु करे रहिया आहियो। रमेश, मां बाबा खे सच न ॿुधाए सघियसि छो जो अम्मा जो ताज़ो देहांत थियो, मगर तव्हां त ॿुधाए पिया सघोसि। मोहिनी, मां बाबा खे पाण ई संभाले वठंदुसि। तूं सिर्फ़ मुंहिंजो साथ ॾे, प्लीज़। मां सोचींदसि। ओके। रमेश पुट, अॼु शाम जो तुंहिंजो कहिड़ो प्रोग्राम आहे? शाम जो? हाँ, कुझु ख़ासि न बाबा, छो? छा आहे न, शाम जो हिकु सिंधी नाटक जो शो आहे, उन जूं टिकेटूं घुरायूं अथम। पर बाबा, मोहिनीअ जा क्लासिस? अरे अॼु खणी क्लासिस ते न वेंदी, तूं को फिक्र न कर। मां चवंदोसांसि न त उहो मुंहिंजो चयो कॾहिं कोन्हे टारींदी। ही आहे बंगलो जेको सेल करणो आहे। पर तव्हां केरु? साईं जय झूलेलाल, मां सुरेश चावला, चावला स्टेट एजेंसी जो मालिक। तव्हां ई त मूंखे फोन कयो। हा हा, बंगलो फर्निश्ड आहे। उनजो को फ़ाइदो कोन्हे। अॼुकल्ह रहण लाइ बंगलो कंहिंखे खपे। हूअं बि बंगले खे मेंटेन करणु ॾाढो मुश्किल आहे। टके जी कुती, आने जा टुकर। जेको बि ही बंगलो वठंदो उनखे हिते बिल्डिंग ठाहिणी पवंदी। त बि तव्हांजे हिसाब सां हिन जाइ जा घणा पैसा मिलण खपनि? घणो न मिलंदो। रियल एस्टेट जी हालत ॾाढी ख़राब आहे। हा, ज़मीनुनि जा अघ किरियल आहिनि, किरियल। व्हाट? हा, पर इहो कीअं थो थी सघे? फ्लैटुनि जा अघ वञनि त आसमान ते चढ़ंदा ऐं तव्हां था चओ? पुट, चवणी अथई, खई खपे कान, ॻोल्ही लभे कान। तूं का शइ बाज़ार मां वठण वेंदे न त अघ हमेशह चढ़ियल हूंदा अथई, ऐं का शइ विकिरण वेंदे त अघ हमेशह किरियल हूंदा अथई। साईं जय झूलेलाल। साईं सच था चओ, सच। तव्हां ई ॿुधायो, जेको बिल्डर तव्हां खां इहे जाइ वठंदो, हिन ते मल्टी स्टोरी ठाराईंदो, करोड़े रुपया इन्वेस्टमेंट कंदो, हुनखे 2 पैसा बचंदा तॾहिं न। ओके ओके ओके, प्लीज प्लीज कट द क्रैप। तव्हां सिर्फ़ इहो ॿुधायो त हिन जाइ जा घणा पैसा मिलंदा? 1.5 करोड़। अरे पर गुज़रियल साल त हिकु बिल्डर मूंखे 2 करोड़ जी ऑफर कई हुई। साईं अॻे में मार्केट चढ़ियल हो। 2.25 करोड़, हुन खां घटि पाई बि न। जे सौदो पटाई सघूं त ॿुधाइजो, न त मां पंहिंजे सर्कल में पुछां थो। ठीकु आहे, पर असांखे सौदो 1 हफ़्ते में करणो आहे। इन करे सोचण ॾिसण में वधीक वक़्तु न लॻाइजो। थी वियो। जय झूलेलाल चओ साईं, सम्झो सौदो थी वियो। हा हा, बस मीटिंग पूरी थी आहे, मां अचां पियो। बाबा, तव्हां कहिड़ी सोच में पइजी विया? मूं कुझु ग़लति चयो छा? न, अहिड़ी ॻाल्हि न आहे पुट, पर तोखे उहा हफ़्ते वारी ॻाल्हि न चवणु खपंदी हुई। हुननि खे लॻंदो हीअ डिस्ट्रेस सेल आहे। पर बाबा, असांखे तकड़ त आहे ई न। बाबा, मूंखे जल्दी वापसि वञिणो आहे। मुंहिंजो कमु सफ़र कंदो। चङो पुट, जीअं तोखे ठीकु लॻे। आखिर को त सबबु हूंदो हुन जे हिते अचण जो। वो मम्मी, तोखे छा करणो आहे? छा करणो आहे? हुन मुंहिंजे धीअ जी ज़िंदगी बर्बाद करे छॾी ऐं मां चुप करे विया। त छा हाणे वञी हुन सां झगड़ो कंदीअ? अचे त सही मुंहिंजे साम्हूं, अहिड़ी त लाख थी लायांसि। खबरदार मम्मी, तूं अहिड़ो कुझु न कंदीअ। मम्मी मम्मी, असांखे बाबा जो सोचणो आहे। त छा बाबा जे करे
तूं एतिरो कुझु सहंदी आहे? मम्मी तूं शायदि भुलिजी वई आहे पर मां न भुली आहियां। यादि अथई शादीअ जे कुझु महीननि बैदि मैरी गो राउंड त किरण जे करे मुंहिंजो मिसकैरेज थियो हो। यादि अथमि तॾहिं तोखे डॉक्टरनि चयो त तूं कॾहिं बि माउ बणिजी कोन सघंदी। हा मम्मी, ऐं तॾहिं बाबा ई मूंखे संभालियो हो। रमेश खे बि बाबा ई सम्झायो ऐं बाबा ई मूंखे डिप्रेशन में वञण खां बचायो हो मम्मी। घर मां फोन आयो मम्मी। हेलो, हाँ बाबा किथे? झूलेलाल ऑडिटोरियम में। बाबा पर मुंहिंजा क्लासेस आहिनि। ठीकु आहे बाबा, मां पहुची वेंदसि। चङो मम्मी, मां हलां थी, मूंखे प्रोग्राम ॾिसणु वञिणो आहे। पुट अहिड़ी का बि ॻाल्हि हुजे त मां खां न लिकाइजे। रमेश लगे तो तोखे ड्रामो पसंद ना आयो। हाँ ना अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, ड्रामो सुठो। अलाए घणनि सालनि खां पोइ मूं सिंधी ड्रामो ॾिठो आहे। मूंखे बि क्लाइमेक्स कुछ समझ में ना आयो। हाँ मूंखे बि लॻे थो त हीरोइन खे घर छॾे वञण जे बदिरां हीरो खे माफ़ करणु खपंदो। मोहिनी तुंहिंजो कहिड़ो वीचार आहे? ही सही चई रहिया आहिनि बाबा। हूअं बि असांजो समाज त ज़ालुनि खे त्याग जी मूर्तीअ जे रूप में ॾिसणु पसंदि कंदो आहे। हिकु बाग़ी औरत असांजे समाज में एक्सेप्टेबल कोन्हे। बाबा रोज़ सुबुह जो गुलनि ॿूटनि खे पाणी ॾियण जी आदत तव्हांजी वई कोन्हे। अरे भाई हिन बाग जो माली मां बाक़ी अलाए घणा ॾींहं न्यूयॉर्क में इहो सभु करण मिले अलाए न। बाबा न्यूयॉर्क सां यादि आयो, तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणी हुई। कहिड़ी बाबा? ॻाल्हि मोहिनीअ जे बारे में आहे। छा ॻाल्हि आहे? बाबा छा ईअं थी सघे थो त मोहिनी असां सां गॾु न हली कुझु महीननि खां पोइ अमेरिका अचे? छो? हूअ पंहिंजो कंप्यूटर कोर्स पूरो करणु थी चाहे। अरे पर कंप्यूटर कोर्स त हुआ न्यूयॉर्क में बि करे थी सघे। हाँ बाबा मूं बि चयोमांसि पर उहा मञे ई नथी। ठीकु आहे मां वञी थो ॻाल्हायांसि। कोई फ़ाइदो कोन्हे बाबा, उहा न मञींदी। मुंहिंजो चयो बि न मञींदी? बाबा सिर्फ़ु 3 महीननि जी त ॻाल्हि आहे, पोइ एग्ज़ाम ॾेई हली ईंदी। अरे पर उहो रहंदी किथे? मम्मीअ वटि। पहिरीं हुनजी ज़िद ते मूंखे बि ॾाढो गुस्सो आयो, पर वरी मां सोचियो जे ॻाल्हि सिर्फ़ु एतिरी आहे त उहो कंप्यूटर कोर्स पूरो करणु थी चाहे त मूंखे लॻो जेको उहा करणु थी चाहे हुनखे करणु ॾियणु खपे। तव्हांखे छा थो लॻे बाबा? मोहिनी ही रमेश छा चई रहियो आहे? तूं असां सां गॾु न हलंदी? हाँ बाबा। अरे तुंहिंजो मथो फिरियो आहे छा? बाबा पर पर कुझु बि न, तूं असां सां गॾु ई न्यूयॉर्क हलंदी आहे बस। बाबा तव्हां बि न ॿारनि वांगुरु ज़िद करे रहिया आहियो। अरे ज़िद मां करे रहियो आहियां या तूं? या बि का ॻाल्हि चइबी त कंप्यूटर कोर्स करण खां पोइ ई हलंदसि।
अरे इम्तिहान न ॾींदी आहे त को आसमान त कोन फाटी पवंदो। बाबा पर मुंहिंजे सॼे साल जी महिनत बेकार थी वेंदी। ठीकु आहे, असां ईअं था करियूं, 3 महीननि खां पोइ असां ॿई गॾिजी करे हलंदासीं। पर हिननि खे तकड़ आहे, अरे वरी पोइ मुंहिंजे करे हिननि जो कमु छो सफ़र करे। अरे पर प्लीज़ बाबा। मोहिनी, हिकु ॻाल्हि पुछे पुटु? हाँ बाबा। तूं ख़ुशि त आहीं न पुटु? का अहिड़ी ॻाल्हि त कोन्हे जंहिंजे करे तूं परेशान आहीं? अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे बाबा। बाबा मां ख़ुशि आहियां। त शाम ताईं डील फाइनल थी वेंदी न? बिल्कुलु बिल्कुलु शाम जो एडवांस वठी डील फाइनल था करे छॾियूं। ग्रेट, एंड एग्रीमेंट भी पॉजिटिवली ठही वेंदी न? मां हींअर ई पार्टी सां वेही करे पेपर्स ठाराए थो छॾियां। बाक़ी दादा जो ऑटोग्राफ खपंदो। ऑटोग्राफ? सही। ओहो, देयर विल बी नो प्रॉब्लम। साईं तव्हां ॾाढा लकी आहियो, लकी जो हेतिरे घटि वक़्त में ही सौदो थी रहियो आहे ऐं जेको तव्हां घुरी रहिया आहियो सो मिली रहियो आहे। ठीक आहे, पोइ शाम जो मिलूं था। साईं ईअं न सम्झो त ही कमु ॾाढो सवलाई सां थी वियो आहे। मूंखे ॾाढी महिनत करणी पई। थैंक यू। साईं हिकिड़ो थैंक यू सां पेट भरजंदो छा? Sir, you don't worry, you will get more than what you expect, okay? हेलो, हाँ जो है हेलो बाबा। हाँ रमेश चओ। हाँ, बंगले जो ग्राहक मिली वियो आहे। 1.25 करोड़ ॾियण लाइ तयारु थी वियो आहे? हाँ हाँ, 1.25 करोड़ ॾियण लाइ तयार आहे। गुड। तव्हां बस शाम जो घर में रहिजो। शाम जो? हाँ बाबा। ठीक है। हाँ। रुक्मणी भेण, अचो 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 अचो। वेहो न। कहिड़ो हाल चाल आहे? बस ठीकु आहे। तव्हां ॿुधायो, तव्हां कीअं आहियो? तव्हांजी दुआ आहे। अॼु कीअं यादि कयो अथव असांखे? हा, मूं वटि तव्हांजी हिकु चिठी हुई जेका तव्हांखे ॾियणी हुई। चिठी? हा, साल खां मूं सांडे रखी, सोचो अॼु ॾेई अचां। चङो थियो जो तव्हां अची विया। तव्हांखे पाण खे ख़ुशख़बरी ॾियणी हुई। ख़ुशख़बरी? हा, असां टई न्यूयॉर्क वञी रहिया आहियूं। टई? हा टई, रमेश, मोहिनी ऐं मां। छा मोहिनी तव्हां सां हलण लाइ तयारु आहे? छो न थींदी? हूअ रुगो असां सां गॾु न हलंदी। 3 महीननि खां पोइ पंहिंजो कंप्यूटर कोर्स पूरो करे पोइ ईंदी। मूं त ही बंगलो विकिणण जो बि फ़ैसिलो करे छॾियो आहे। अजायो मुंहिंजे करे ॿार अलॻि अलॻि रहिया पिया हुआ, मूंखे सुठो न पियो लॻो। हाणे टई आराम सां न्यूयॉर्क में गॾु वञी रहंदासीं। पर इहो कीअं थो थी सघे? छा मोहिनी तव्हांखे ॿुधायो कोन्हे त रमेश ऐं मोहिनी जो तलाक थी चुको आहे? छा छा छा? कॾहिं? साल खां मथे थी वियो। अरे पर में छो? रमेश उते पंहिंजी पर्सनल असिस्टेंट जूलिया जे चक्कर में अची वियो। ऐं मूंखे ॿुधाइण खे ज़रूरी न सम्झो? लाजवंती न्यूयॉर्क मां आई त तव्हांखे ॿुधाइण वारी हुई, पर तव्हांखे दिलि जो दौरो पियो ऐं जेसीं तव्हीं ठीकु थियो तेसिताईं लाजवंती जो देहांत थी वियो। यानी राजा खे बि ख़बर हुई? हा, हुन मूंखे ॿुधायो। अची वई हींअर जा रमेश जो फोन आयो।
चई तो सूमर ॾींहुं अची रहियो आहे तूं हाणे जो हाणे हुनखे फ़ोन कर मूं हुनखे ॿुधायो त तूं कंप्यूटर क्लासिस ते वेई आई ऐं इहो बि चयोमांसि जीअं ई तूं ईंदीअ मां तोखे फ़ोन करण लाइ चवंदुसि करिस फ़ोन करिस कयांसि थी न बाबा पर मानीअ खां पोइ अॻे ई देरि थी वई आहे न अरे पर सही चई रहिया आहिनि बाबा हूअं बि असांजो समाज त ज़ालुनि खे त्याग जी मूर्तीअ जे रूप में ॾिसणु पसंदि कंदो आहे हिकु बाग़ी औरत असांजे समाज में एक्सेप्टेबल कोन्हे बाबा के कोठीस बाबा त कोन्हनि किथे आहिनि मूंखे ख़बर कोन्हे मां बि अञा हाणे ई आई आहियां हाँ अचो वियो बाबा तव्हां किथे हो असां तव्हांजो इंतज़ारु करे रहिया आहियूं ऐं तव्हां फ़ोन छो न पिया खणो बाबा तव्हांजी तबियत त ठीकु आहे न मां ठीकु आहियां पुटु मूंखे कुझु कोन थियो आहे गुड बाबा हू अची विया आहिनि तव्हां पेपर्स ते साइन करे डील फाइनल कयो मोनी मूंखे हिकु गिलास पाणी त पियार हा बाबा हाँ बाबा अचो साइन करियो मूं घर विकण जो इरादो मटाए छॾियो आहे व्हाट असां वधीक पैसा ॾियण लाइ तयारु आहियूं मूंखे इंट्रस्ट कोन्हे असां 2 करोड़ ॾियण लाइ तयारु आहियूं कोई फ़ाइदो कोन थींदो ऐं मां तव्हांखे वेनती कंदुसि त तव्हां महिरबानी करे त हलिया वञो प्लीज़ तव्हांजे दादा जो वीचार मटिजे त मूंखे ॿुधाइजो पर बाबा ऐं हाणे तूं बि तव्हां हमेशह हमेशह लाइ हलियो वञ पर बाबा ॻाल्हि छा आहे जस्ट गेट आउट ऑफ अवर लाइफ पर बाबा मूं कयो छा आहे इहो तूं पंहिंजो पाण खां पुछ
पुछंदी कोन त मूं पंहिंजो इरादो छो मटायो। ये चिट्ठी पढ़। लाजवंती मुंहिंजे लाइ लिखी वई हुई ऐं कल्ह रुक्मणी भेण ॾिनी। कीअं चवां, छा लिखां, ख़बर ई कोन अथमि त जॾहिं ही ख़त तव्हांखे मिलंदो तॾहिं मां जीअरी हूंदसि अलाए जे मन। सम्झ में नथो अचे त तव्हांखे कीअं ॿुधायां त असांजो रमेश उहो साॻियो रमेश न रहियो आहे। उहो अमेरिका में अची अमेरिकन बणिजी वियो आहे। हुनखे हिते जी हवा लॻी वई आहे। पंहिंजे शोरूम जी हिकु अंग्रेज़ छोकिरीअ जे चकर में अची वियो आहे। हुन मोहिनीअ खे तलाक ॾेई छॾियो आहे। हाणे त मूंखे लॻे थो मूं पंहिंजे साहेड़ी रुक्मणीअ जी धीअ रमेश लाइ चूंडी हुनजी ज़िंदगी बर्बाद कई। मां कॾहिं बि पाण खे माफ़ करे न सघंदसि। हाणे बसि हिकु ई वेनती आहे त तव्हांखे कॾहिं ज़िंदगीअ में तव्हांखे पुट या चूंडणो पवे त तव्हां पंहिंजे नुंहं खे चूंडिजो। सदाईं चल मालिक सहाय थींदो तव्हांजी। पुट तो इहो सोचियो बि कीअं त मां पुट जे प्यार में फासी पंहिंजी धीअ खे विसारे वेंदुसि। जेकर धीअ ज़रूरत वक़्तु पंहिंजे पीउ खे नथी छॾे सघे त हिकु पीउ बि पंहिंजी धीअ खे कोन छॾींदो। पुट कोन छॾींदो। अरे वाह, मज़ो अची वियो न। तव्हांखे वणी न असांजी हीअ टेलीफिल्म? देरि न करियो, यकदमि सब्सक्राइब करियो ऐं ॿियनि खे ॿुधायो। सिंधियत फैलायो।